अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। मीरपुर खास में गोठ लाल मोहम्मद दिल जे रहवासी पीसन मोहम्मद बख्श दिल पंहिंजे माज़ूर पुट मुनवर हुसैन, अनवर हुसैन, सदाम हुसैन ऐं वसीम सां गॾु ऐवान सहाफ़त मीरपुर खास अॻियां एहतिजाज खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजे वालिद पारां पंहिंजे भेनरुनि खे हिसे में ज़मीन एराज़ी 157 एकड़ ज़मीन ॾिनी हुई, जंहिं ते सलामत अली लाखो ऐं संदसि भाउ अमानत अली लाखो गुज़िरियल 10 सालनि खां कब्ज़ो करे वेठा आहिनि। उन्हनि जी मदद हिकु मुक़ामी मंशियात फ़िरोश मुस्तफ़ा दिल करे रहियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर ग़फ़ार रिंद जी ख़बर मूजिब हुन चयो त असां टिनी भाइर नूर मोहम्मद, मोहम्मद बख्श ऐं मक़तूल मुमताज़ दिल ऐं असांजी ॿिनि फुफियुनि जी ज़मीन जो हिसो वठण लाइ मुअज़्ज़ज़ अदालत में केस दाख़िल कयो हो, जेको पिणु वापसि वठी छॾियो। मुतासिन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, फरियाल टारपुर, वज़ीर आला सिंध, आईजी सिंध, डीआईजी ऐं एसएसपी मीरपुर खास खां इंसाफ़ जो मुतालबो कंदे जाली खाता ठाहींदड़ ऐं ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।